अस्सलाम वालेकुम तोफेल भाई, ईद मुबारक। वालेकुम सलाम, तव्हांखे ईद मुबारक हूं। खुश आहियो, तबियत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह से जा करम। तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? बिल्कुल ज़बरदस्त। तव्हां धरती मालामाल में मालामाल करे छॾियो आहे तव्हां हिन वक़्तु सॼी ऑडियंस खे, माशाअल्लाह। ऐं असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। अच्छा तोफेल भाई, हुए ईद त ख़ैर हर के पंहिंजे तरीक़े सां गुज़ारींदो आहे। पाण नंढड़ा हुआसीं त का हिकिड़ो को वालिद साहब जो दोस्त हूंदो आहे या चाचो हूंदो आहे या मामो हूंदो आहे जंहिंजो एतिरो ईद जे ॾींहुं उन जो वॾो इंतज़ारु कंदा आहियूं त इहो वॾी ख़र्ची ॾींदो आहे। वाह, त अहिड़ी का ख़र्ची तव्हांखे ईद जी यादि आहे जेका तव्हां चओ त यार मूंखे ई आहे सरप्राइज़ ख़र्ची मिली? माना हुए केरु 50 रुपयो ॾे त हुन 500 रुपया नोट कढी ॾिनो हुजे। अच्छा, ईद जे मौक़े ते अहिड़ा माण्हू अची वेंदा हुआ। सही। ऐं वैसे त हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी फैमिली में बिज़ी हूंदो आहे, पर मूं ईद जे मौक़े ते बि अहिड़ा माण्हू ॾिठा। बाबा वटि ईंदे असांजो ताक़ आयो त शिकारपुर में, पोइ हिकिड़ो सैयद बादशाह हूंदो नो डेरे मां ईंदो हो, साईं हुसैन शाह नालो हूंदुसि। उहो हिन फ़ानी दुनिया मां हली वियो। उहो जॾहिं बि कॾहिं ईअं बि इतफ़ाक़ थींदो हुओ जो ॿियो ॾींहुं न त पहिरियों ॾींहुं न त टे ॾींहुं, पोइ मूंखे घणी कोशिशि हूंदी हुई। उहो जॾहिं बि ॾिसंदो न पहिरियों वञी भाकुर पाईंदो हुउमि, मां चयो पहिरीं ख़र्ची मां कढां, खुटी न वञे। ज़बरदस्त। शायदि तव्हां सां कॾहिं ईअं सिचुएशन थी त ईद जी ख़र्ची ॿियनि भाउ भेणनि खे घटि मिली हुजे ऐं तव्हांखे वधीक मिली हुजे ऐं उन नेक्स्ट ईद ते तव्हांखे वरी उनजो इंतज़ारु हुजे त यार इहो हमरा ईंदो 500 रुपया 1000 रुपया ख़र्ची ॾींदो? न, असांजी ॾाढी मर्यादा 5 रुपया ॾेई चवंदी हुई विराए खाइजो। सो असां सां सिचुएशन कुझु अहिड़ी रही आहे। बाक़ी हा, मूंखे हिकिड़ी ईद यादि आहे जंहिं ते मामा जे हथां पहिरियों भेरो वटी खाधी हुई। अच्छा। सो मूं पैसा जमा कराया पंहिंजे माउ वटि ऐं ईद ते सभिनी खे 150-150 ख़र्ची मिली उन ज़माने में। सो मूं चयो भई मूंखे पंहिंजा 250 पूरा खपनि। सो उन ज़िद ते मूंखे कुटको मिलियो हुयो। सो उहा ईद मूंखे यादि आहे। ज़बरदस्त। नुसरत, आप सही सही बताइएगा, अल्लाह को हाजिर नाजिर जानकर बताइएगा, ईद का दिन है, झूठ नहीं बोलते हैं। ओके। इस ईद पे कितने ड्रेसेस सिलवाएं? 2। ये तो पहले दिन ही हो गए। नहीं, फिर वाकई 2। अच्छा, इस साल ईद सादगी से मनानी है? हाँ जी, बिल्कुल। चले जोरदार। सोराब के माइक ॾियो भाई, जल्दी सोराब भाई। हाणे त ख़ैर तव्हां ईद ॾियण वारा आहियो, ईदी ॾियण वारा आहियो। ईदी जॾहिं वठंदा हुआ हलंदो माइक, मामू थोरो आराम सां उथंदो आहे। देर सां हा, देर सां उथी वियो मामू देर उथी वियो। तव्हांखे का अहिड़ी एक्साइटेड ईदी यादि आहे जेका तव्हां इंतज़ारु कंदा हुजो? हा साईं, बिल्कुलु। नंढे हूंदे जॾहिं नओं माना पहिरियों दफ़ो असां 100 जो नोट ॾिठोसीं। सरप्राइज़ थी आहे त नकली आहे? 100 रुपयो उहो न मिलियो असांखे। पोइ आख़िर नकली जेके ईंदा आहिनि बच्चों को ईद मुबारक, उहे नोट अॻे खीसे में विझी करे घुमंदा हुआसीं त असांखे वॾी ख़र्ची मिली आहे ईद जी। हालांकि हुनजे पोयां लिखियलु हूंदो हो प्यारे बच्चों को ईद मुबारक। सो रुपयो ॿ रुपया अॻे दौर में हूंदा हुआ, नोट हूंदा। हाणे ॿारनि खे त 1000-500 खां घटि खपे ई नथी ईद जी ख़र्ची। दिलि बि नथो भरे। असांखे माना 10 रुपया बि मिलिया न, ईअं सम्झो असां ईद थी वई। ऐं उन ॾींहुं असां इग्लू आइस्क्रीम खाईंदा हुआसीं। आयत, तव्हांखे घणनि लखनि में ईदी मिलंदी आहे? जी, ईदी केतिरी मिलंदी अथव हाणे? हलो हाणे हाँ हाँ हा, सही ॿुधाइजो। लास्ट ईयर घणी मिली? लास्ट ईयर न मथे कोन मिली? लास्ट ईयर मिली कोन हुई? मिली हुई 10,000-15,000 एतिरो ई मिली आहे। वॾा अमीर आहिनि। वाह, असां अमीर न आहियूं, जेके ॾींदा आहिनि उहे अमीर आहिनि। वाह, वाह। तो भाई इधर गर्ल्स में और कोई है जिसको 15,000 रुपया ईदी मिली हो? अनना तव्हां त डॉलर्स में ॾींदा हूंदा। इन दफ़े त अञा घणी मिलंदी? इन ईद ते अञा घणी मिली? अच्छा, इहो ॾींदो केरु इहो न पुछिजो। अलीगुल भाई, तव्हांखे घणी ईदी मिलंदी आहे? सही ॿुधाइजो। सर, बचपन में यकीन कयो त मां त यतीम हुउमि, मुंहिंजी वालदा गुज़ारे वई। हिते जेके बि वेठा आहिनि मुंहिंजी भेनरूं बि वेठियूं आहिनि। मूंखे त ईद जेके ईद ॾींदा हुया न मामा या हे चाचा, मां भॼंदो वेंदुमि काश मूंखे बि ॾियनि। पोइ कॾहिं मिलंदी कॾहिं न बि मिलंदी। तॾहिं मां सभिनी खे मैसेज ॾींदो आहियां त जॾहिं बि ईद तव्हां ॾींदा आहियो न पंहिंजे ॿारनि खे, जेके ॿार भॼंदा अचनि न ईअं ग़रीबड़ा, उन्हनि खे ज़रूरु ॾींदा कयो, न त उन्हनि जी एॾी दिलि ॾुखंदी आहे। मुंहिंजी दिलि ॾुखंदी हुई। इधर आओ, सारी मेरी ENG वाले इधर आए, लड़के इधर आओ। अच्छा, इधर से दौड़ लगाएंगे वहां तक, अलीगुल तक। सही है। और ये हम दौड़ते हुए आएंगे और आप हमें ईदी देंगे। सही है? अब हेलो 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 हेलो, ईद 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 ईद। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जोरदार ताड़ी भाई, जोरदार ताड़ियों हुजनि अलीगुल भाउ जे लाइ।